इनकलाब जी वाट में सब खां ॾुखियो कमु ग़ुलाम क़ौम खे उहो सम्झाइणु आहे त तव्हां ग़ुलाम आहियो। ज़रूरी नाहे त हिकु मज़हब मञण वारनि खे हिकु क़ौम चयो वञे। हिकु क़ौम या मिलत उनखे चवंदा आहियूं जंहिंजी ज़ुबान, सक़ाफ़त, नस्ल, रस्म रिवाज, रिवायत हिकु जहिड़ी हुजणु घुरिजे ऐं तॾहिं वञी उनखे हिकु क़ौम चयो वेंदो आहे। हुकुमराननि खां वज़ीफ़ो वठण वारा कॾहिं बि इनकलाब जी हिमायत न आहिनि कंदा। जॾहिं बि तालीम ते ताला लॻा मुजाहिलनि खे ख़ुशि थींदे ॾिठो आहे। मोहब्बत जी तकमील तेसीं ताईं मुकमल न आहे जेसीं ताईं महबूब जे दुश्मननि सां नफ़रत न थिए। अकेली औरत ज़िम्मेदारी हूंदी आहे, मौक़ियो न। कंहिंसां कंहिं तरह जे मुक़ाबले जी ज़रूरत नाहे। अव्हां पाण में जेतिरा कामिल आहियो पाण खे क़बूल कयो। जॾहिं सच अकेलो ऐं उदास थी वञे तॾहिं मूंखे यादि कजो। जेकी असां सां नफ़रतूं कनि था शौक़ सां कनि, असां हर कंहिंखे मोहब्बत जे क़ाबिल न आहियूं सम्झंदा। छा चइजे, ज़िंदगीअ जे बारे में हिकु तमाशो हो, सॼी उमिरि ॾिठोसीं। असीं क़ुर्बानीअ जा उहे जानवर आहियूं जंहिंजी खलनि जा सौदा ऐवाननि में थींदा आहिनि। किताबनि जूं लज़तूं हसीन चेहरनि जे चुमनि खां वधीक मुक़दस आहिनि। जज़्बात जे वहकिरे में वही कॾहिं वाइदो न कजो। अव्हां मजबूरीअ में वाइदो टोड़ींदा आहियो त वाइदो मजबूरीअ में कंहिंजी दिलि टोड़ींदो आहे।